सिंधु माथरी जे सभ्यता ते तहक़ीक़ के सिलसिले में और सिंधी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण सिंधु माथरी जे तहज़ीब ते तहक़ीक़ कंदड़ माहिर पायलो बेगी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इटली जे आर्कियोलॉजिस्ट पायलो बेगी सिंध में पत्थर दौर जे नागनि ते काफ़ी तहक़ीक़ कई आहे। हिन इटली जे शहर ब्रेस्का में 30 जनवरी 1948 ते जनम वरितो। पाण मिलान यूनिवर्सिटी में 1972 में क्लासिकल अदब के मौजूअ ते डिग्री हासिल कई, जंहिं बैदि लंडन यूनिवर्सिटी के आर्कियोलॉजी इंस्टीट्यूट में 1981 में आर्कियोलॉजी ते डॉक्टरेट की डिग्री हासिल कई। मिलान यूनिवर्सिटी में डिग्री हासिल करण बैदि खेसि नेचुरल हिस्ट्री म्यूज़ियम ब्रेस्का में पहिरियां असिस्टेंट ऐं बाद में क्यूरेटर मुक़ररु कयो, जिते हिन 1978 खां 1981 ताईं ज़िम्मेवारियूं निभायूं। जंहिं बैदि पाण गेनवा यूनिवर्सिटी के आर्कियोलॉजी के इंस्टीट्यूट में 1981 खां 1988 ताईं मौखिक तौर कमु कयो। बेगी बाद में काफस्कोरी यूनिवर्सिटी में एसोसिएट प्रोफेसर तौर मुक़ररु कयो, जिते हुन 1988 खां 1903 ताईं पंहिंजा फ़राइज़ सरअंजाम ॾिना, जितां खेसि तरक़ी ॾेई साॻी यूनिवर्सिटी में क़दीम तारीख़ के शोबे में प्रोफेसर मुक़ररु कयो, जिते अञा सूदो ज़िम्मेवारियूं निभाए रहियो आहे। पायलो बेगी सिंध, बलोचिस्तान, इटली, स्लोवाकिया, इंग्लैंड, रोमानिया, मक़दूनिया, कुवैत, ओमान ऐं सार्डिनिया में क़दीम आसारनि ते तहक़ीक़ कई ऐं केतिरनि ई क़दीम आगनि जी खोटराई कराई आहे। पाण 1993 खां सिंध में इटली जे आर्कियोलॉजिकल मिशन जे डायरेक्टर तौर ज़िम्मेवारियूं निभाए रहियो आहे। हिन आर्कियोलॉजी जे मौज़ूअ ते 350 खां वधीक तहक़ीक़ी मक़ाला तहरीर कया आहिनि। संदसि तहक़ीक़ी कम इतालवी, फ्रेंच, स्पेनिश, ब्रिटिश, जर्मन, पोलिश, यूक्रेनियन, रशियन, क्रोशियन ऐं पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे रिसालनि में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में शाया थियल आहिनि। हिन इस्लामाबाद, हैदराबाद, जामशोरे, कोयटा, पिशावर समेत पाकिस्तान के मुख़्तलिफ़ शहरनि में आर्कियोलॉजीअ ते लेक्चर बि ॾिना आहिनि, जेकी सिंध जे क़दीम तहज़ीब, ॿोली ऐं सक़ाफ़त बाबति इंतिहाई अहमियत लाइक़ु आहे। खेसि 1991 में शाह लतीफ़ यूनिवर्सिटी तरफ़ां संदसि सिंध में तहक़ीक़ जे मंता तौर गोल्ड मेडल सां नवाज़ियो वियो। पाण शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में 1998 खां 2003 ताईं आर्कियोलॉजी डिपार्टमेंट में एमफिल ऐं पीएचडी कंदड़ शागिर्दनि जो एक्सटर्नल सुपरवाइज़र बि रहियो। पाण हिन वक़्तु कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद के टेक्सेला इंस्टीट्यूट फॉर एशियन सिविलाइजेशन में पीएचडी कंदड़ शागिर्दनि जो सुपरवाइज़र मुक़ररु थियल आहे। पायलो बेगी सिंध यूनिवर्सिटी के सिंधोलॉजी इंस्टीट्यूट के जनरल सिंधोलॉजिकल स्टडीज़ ऐं कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद के जर्नल ऑफ एशियन सिविलाइजेशन के एडिटोरियल बोर्ड जो मेंबर आहे। असां हेठि संदसि उन्हनि किताबनि ऐं तहक़ीक़ी मक़ालनि की फ़हरिस्त पेश करूं था, जेकी सिंध के तहज़ीब मुतालिक़ तहक़ीक़ सां लाॻापियल आहिनि। इनमें मिसोलिथिक इन सिंध, द ब्रॉन्ज एज इंडस क्वारीज ऑफ रोहिड़ी हिल्स एंड ओंगर इन सिंध, क्वारीज इन हरप्पा, बुद्धिज्म इन सिंध एंड द डिस्ट्रक्शन ऑफ द सिटी ऑफ सिराज। Sonari, a Bronze Age fisher-gatherer settlement at the Hab River mouth, Sindh, Pakistan. The prehistory of Lower Sindh, Pakistan, new results. And AMS radiocarbon date from Hartan Flint Quarry in the Rohri Hills, Sindh, Pakistan. Geoarchaeological investigations on the Rohri Hills, survey and excavation in the Rohri Hills, technological choices and lithic production in the Indus period, case studies from Sindh, Pakistan. A Buddhist town at Siraj in Upper Sindh, Khairpur, Pakistan,
The archaeological record of the Indus Harappan lithic production, changing the history of Sindh and Lasbela coast, 20 years of Italian contribution. The prehistoric flint mines at Jhappir in Lower Sindh, archaeological survey in Lower Sindh, an archaeological survey in neighborhood of Thari in the Thar Desert, Sindh, Pakistan, the Harappan flint quarries of the Rohde Hills, Pakistan, the 1994 campaign on the Rohde Hills, a report, Ranikot Fort, and AMS radiocarbon date from Sun Eastern Gate, the archaeological sites of Rohde Hills in Pakistan, the way they are being destroyed. The Mesolithic settlement of Sindh, Pakistan, new discoveries of Mesolithic site in the Third Desert. Ungar revisited. इन खां सवाइ उन जा काफ़ी मक़ाला आहिनि जेकी सिंधु बाथरी तहज़ीब सां तहक़ीक़ जे हवाले सां लाॻापियल आहिनि। महिरबानी।